हे सेठ ये हल्ला पियो भलाई करई ये पर हाणे तोस चंगाई कान थींदई कुजाड़ेला ये उन छोरे सारंगे ये जे दरखास्त की त पो तो कुजाड़ो थी दो ये ओ छोरो तो सजो सच्चो है ये को तोते अजायो चूं चूं त कीने पियो करे गुरुड़ा आई सच्चो एली को मम्मड़ न मचे ये मम्मड़ तो मचंदो सेठ अरे छराड़ियूं गालियूं करे मौजो हियूं मफाड़ ये उन डी मुआ तो के चयो कीनो त कणक जुड़े ये पोइ दिसज हाओ बेली ये जे छोरो दरखास्त दींदो त कणक भी मजुणदी ए या गाल त मुर्गो गिचे में पई छोरा ये सजो अल्लाह तआला भी मुजेरी के दई छडी ये जे हाणे कणक मथी जुड़े त तो अज हालत केड़ी थींदी हाओ रे गुरुड़ा मुर्गो जे इए थियो न मौजा त ला निकरी विदा ये हाउ दिसां पियो सेठ ये तू रुली वे ये जे छोरे सी मुंह मारी मकरियां ये त चंगू न थे गुरुड़ा पाण वारे फकीर का को तावीत बावीत लकरा मुझी जान आजाद कराए ये मुंह के पक्का है त उन जो तावीत सजे मामले के हिक करे छडींदो ए त पो छोरा छट कर ये न थे जो की न थिए ये दिसां दो सेठा दिसां दो ये जोर जईया वन्या दुकान ते अरे छोरा मुखे जल्दी सुना तुम्हारे उस्ताद कुजाड़ो चयो हे सेठ ये उस्ताद हिसाब करे ये पिंटू गश थियो अरे छोरा ओरे कुजाड़े ला कश थियो ये तो अजी तकसीर में ये वड्डो को चक्कर आए सेठ अब मुझे तकसीर मज नगरी ना बचो ये बेली सेठ ये हाउ कीने पियो चवा ये इल्म जा अखर पिया चव नी अरे छोरा गुरुड़ा पांजे उस्ताद के यो चो त इल्म जे जोर ते मोहजी जान छडाए ये कीने छुटंदई जिंद सेठ त पो छोरा कुजाड़ो करया को गस तडी में ये उस्ताद जे हिसाब में ये ई गाल जरूर दिसण में आई है और केड़ी ये शादी तो जी जरूर थींदी अरे कसम है छोरा ये पर कारोबार में तो हत शाम तक कान का जरूर ईंदे अरे छोरा मौजो हियूं मफाड़ ये वरी भी वनी आऊं उस्ताद के मिंथू कंदुस ये मन का अल्लाह करे सणाई थिए अरे छोरा वारो कर जेतरा पैसा चवंदे उतरा दींदुम ये हाणे आयो है नी गसते अरे छोरा जी गुजाड़ो तो ये सोचा पियो तो उस्ताद के राजी किए कंदुस अरे छोरा जी वणे ती कर पर मोहसी सड़ाई थी ये आओ सेठ आओ ये हाली ताऊ वन्या पियो ये माणो के वखर भी त देणी है ये सेठ अरे छोरा हथ समझ केड़ा कागर कयो है ये मुआ तो के चियो सेठ त हिक ॾींहुं तो अजी फिटंदी ए कुजाड़ो थियो ने बगा सुनाए तो सही ये सेठ ये ई कागर कीने ये गिच्चे मंज छहे वाले जो फाओ है निभागा यो ट्रप को थोड़ी में गाल सुना कुजाड़ो थियो ये तो के ई चयो कीनम त ये यो छोरो सांवलियो ये तो जे घर के तीली दींदो निभागा सुना कुजाड़ो कयो नहीं छोरे ये न वनी दरख्वास्त नहीं आए ये ता इमदानी सही मानन के कोन मिली है तो ये पो कुजाड़ो ये हाण पियो लोड अरे न कागर में कुजाड़ो आ ये मानू जे नाले जी लिस्ट है अरे कहीं कनाक पढ़ाए दिस न कागर में कुजाड़ो लिखल है ये पढ़ाई है पढ़ाई कुजाड़ो लिखल है मुखे सुना है ये लिखियल आहे त हेके कार्ड ते हेके माण्हू खे ये गुड़ कणक जी ॾियणी आहे मरिया से
ये निभागा ये कणक बञा की न जुड़ी है आओ बो हाणे ये पिंड जी रखियल कणक में जा ॾियणी पवंदी ये पो जुड़े ये न जुड़े बाबा ही वरी कीअं ये निभागो त तू ही ये हाँ तो तोखे चियो त कणक जुड़े त पोइ ॾिसंदासीं ये तू त सही वरी बुढ़ीअ मूं बीणा पे कया गुरुड़ा वो तू पाण वारे उस्ताद के ॾसी है ना ये उन जवाब ॾिनई वो गुजारो जे ये उन चियो त ई ॻाल्हि मूंखे ना गरी आहे ये बाक़ी सेठ जी शादी लाइ पढ़ाई कयां पियो ये ओ जुड़ी वेंदी इहो त खासो ॿियो ॾेरो दूर थियो गुजारो कयां ये हाणे कणक ये ईअं जो ईअं ॾियणी पवंदी ये जीअं हिननि कागरनि में लिखियल आहे अहिड़ी गुरुड़ा पाण वारे भांडे में कणक त इलाही पई आहे पर अहिड़ी अजायो थी वञे गुरुड़ा पाण हीअं था करियूं त पाण वारी मशीन में कणक खे पीए 5 सेर अटो था ॾेई छॾियूं बसि ये मानवे जो रत चूसे गॾु कीअं आहे ये ॿियो वरी तूं कहिड़ियूं कोॾारे आयूं आहीं अरे छोरा गुजारो पियो सची को किथां घस थो ॻोल्ही कर ये सेठ सोचां पियो त लालच माण्हूअ खे कीअं थी माराए हा बेली सचो ऐं गुरुड़ा ये सेठ ए हाण वेली तुंहिंजी क़िस्मत खटे ए आऊं वञी माण्हुनि खे वखर थो ॾियां सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।